सब्सक्राइब कयो मुझे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं महबूब उमर जो दोस्तों काफ़ी सारनि दोस्तनि जा व्हाट्सअप अकाउंट बैन थी विया आहिनि ऐं कुझु दोस्तनि खे टाइम ॾिनो वियो आहे त तव्हां सिर्फ़ु हिन टाइम खां पोइ व्हाट्सअप यूज़ करे सघो था। त इहो सभु कुझु व्हाट्सअप पारां छाजे लाइ आहे, छो आहे, उनखे अॼु ॾिसंदासीं ऐं उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों सभ खां पहिरीं त मूं वटि हिकु मोबाइल आहे जेका आहे तव्हांजे साम्हूं ऐं हिन मोबाइल में तव्हां ॾिसी सघो था त ॾिसो जीअं आउं व्हाट्सअप ओपन करियां थो त व्हाट्सअप ओपन थी थो वञे, पर जीअं आउं डेटा ऑन कंदुसि त मुंहिंजे साम्हूं स्क्रीन ते हिकिड़ो पॉपअप मैसेज अची वेंदो ऐं उन में लिखियलु आहे त तव्हांजो अकाउंट टेम्परेरी बैन थी वियो आहे व्हाट्सअप पारां, छो जो तव्हां टर्म्स एंड कंडीशन खां हटी करे व्हाट्सअप जी जेके टर्म्स ऑफ सर्विसिस आहिनि उन्हनि खां हटी करे व्हाट्सअप इस्तेमालु कयो आहे। ऐं उन खां अलावा चयो वियो आहे त तव्हां कुझु देरि खां पोइ वरी बि व्हाट्सअप हलाइण क़ाबिल थी वेंदो ऐं घणी देरि आहे, ॿीहर तव्हां व्हाट्सअप हलाइण जे क़ाबिल थी वेंदो तक़रीबन 1 कलाक 20 मिंट 14 सेकंड खां पोइ 13 सेकंड खां पोइ जेतिरो टाइम गुज़रंदो पियो वञे। त इन जो कारण छा आहे उहो पंहिंजी वेबसाइट ते व्हाट्सअप बिल्कुलु तहरीर कयो आहे। तव्हांखे ॾेखारे थो वठां, जीअं असां ईंदासीं व्हाट्सअप जी वेबसाइट ते पेक्स में ऐं उन खां पोइ तव्हां डायरेक्ट ॾिसी सघो था त हीअ हिन लिखियो आहे जेको मसइलो आहे, हे लिखियो आहे अबाउट टेम्परेरी बैंड अकाउंट। त हिते हिन लिखियो आहे त जेकॾहिं तव्हां उहो मैसेज रिसीव कयो था जंहिंमें लिखियलु आहे त तव्हांजो अकाउंट टेम्परेरी बैंड आहे, त उनजो मतिलबु इहो आहे त तव्हां को अहिड़ो वर्जन इस्तेमालु करे रहिया आहियो जेको व्हाट्सअप सपोर्ट कोन थो करे ऐं व्हाट्सअप जो जेको ख़ासि वर्जन आहे, जेको व्हाट्सअप जी ख़ासि एप्लीकेशन आहे, उहा तव्हां यूज़ कोन पिया करियो, त तव्हां उहा यूज़ करियो ऐं उन टेम्परेरी बैंड अकाउंट जे जेकॾहिं तव्हां उहा अञा बि यूज़ न कंदो, जेका प्ले स्टोर तां मिले थी व्हाट्सअप जी ख़ासि एप्लीकेशन, त तव्हांजो अकाउंट परमनेंटली मतिलबु हमेशह जे लाइ बैंड कयो वेंदो। अच्छा, अनसपोर्टेड वर्जन मतिलबु छा, कहिड़ो वर्जन आहे? मतिलबु इहो त हेठि वरी अनसपोर्टेड वर्जन लिखिया आहिनि त उन्हनि में आहे व्हाट्सअप प्लस, व्हाट्सअप GB, व्हाट्सअप यू, व्हाट्सअप ब्लू, व्हाट्सअप वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। उन जे बारे में अॻु में वीडियो ठाहे चुको आहियां जेका तव्हांखे आई बटन में मिली वेंदी, तव्हां वञी ॾिसो, इन जो फंडो सम्झी वेंदो त व्हाट्सअप GB ऐं व्हाट्सअप गोल्ड व्हाट्सअप वग़ैरह जो आख़िर छा आहे मसइलो। अच्छा, उन खां पोइ वरी हेठि इहो आहे त तव्हां जेको व्हाट्सअप जो ख़ासि एप्लीकेशन आहे, व्हाट्सअप जी जेका ख़ासि एप्लीकेशन आहे उन ते कीअं था अची सघो, उन जे लाइ तव्हांखे बसि हेठि जेको आहे सो लिखियो पियो आहे त तव्हांखे मोर ऑप्शन में वञिणो आहे, सेटिंग में वञिणो आहे, हेल्प ते वञिणो आहे ऐं ऐप इन्फो ते क्लिक करिणो आहे। उन खां पोइ जेको सो तव्हांखे उहो नालो शो थी वेंदो कहिड़ो व्हाट्सअप तव्हां हलायो पिया, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, GB व्हाट्सअप ओपन करिणो आहे। GB व्हाट्सअप ओपन करण खां पोइ तव्हांखे जेको 3 नुक़्ता मिलनि था उन ते क्लिक कयो ऐं मोर ऑप्शन ते क्लिक करे चैट ते क्लिक कयो ऐं पोइ बैकअप चैट ते क्लिक करियो ऐं हाणे तव्हां वेट कयो तव्हांजी जेकी चैट आहे उहा बैकअप थी वञे। ऐं उन खां पोइ तव्हांखे वञिणो आहे फाइल मैनेजर में। फाइल मैनेजर में वञण खां पोइ तव्हां सिर्फ़ु वञी करे GB व्हाट्सअप जो फोल्डर ॻोल्हियो ऐं उन फोल्डर जो नालो चेंज करे सिर्फ़ु व्हाट्सएप रखो, व्हाट्सएप, ऐं उन में ए जेकी आहे वॾी ॾियो, ॾिसो जीअं नालो लिखियलु हूंदो आहे। ऐं उन खां पोइ जेको नओं व्हाट्सएप ईंदो आहे प्ले स्टोर ते सिर्फ़ु जस्ट तव्हांखे सर्च करिणो आहे त प्ले स्टोर ते व्हाट्सएप लिखी तव्हां सर्च कयो, जेका फस्ट में एप्लीकेशन मिले उनखे इंस्टॉल करियो। इंस्टॉल करण खां पोइ उते नंबर लिखो, नंबर लिखण खां पोइ जेको नओं नंढिड़ो हिकिड़ो तव्हांखे विज़िबल टेक्स्ट शो थींदो आर्टिकल, ठीकु आहे। उन आर्टिकल ते जीअं तव्हां क्लिक कंदो तव्हांखे हिकिड़ो ऑप्शन मिलंदो रीस्टोर, उन ते क्लिक करे नेक्स्ट ते क्लिक करियो। तव्हांजी जेका चैट तव्हां बैकअप कई आहे GB व्हाट्सअप मां, उहो सभु तव्हांजे उन व्हाट्सअप में उहे सभई कचेरियूं, उहे सभई मैसेजिस अची वेंदा। त दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो, उमेद आहे तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक कहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो, हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न आहे कयो त लाइक करे उन सभिनी दोस्तनि सां शेयर कयो जेके व्हाट्सअप GB, व्हाट्सअप यू, व्हाट्सअप गोल्ड व्हाट्सअप वग़ैरह वग़ैरह इस्तेमालु कनि था।